सारंग साई सिट जहिड़ी लाली लाख जी ईअं सी उबन अंगिया जीअं सी चुनीअ चिट बरसियो पासे भिट भरियाई कुन किराड़ जा। अस्सलाम वालेकुम। 11 फरवरी साल 2021 जे अॼोकी ख़मीस ते प्रोग्राम सुगन जा समूरा रंग खणी हाज़ुर प्रोड्यूसर अब्दुल रहीम डाहिरी, स्टूडियो इंजीनियर मुदस्सर हुसैन ऐं आवां सुगन जो मेज़बान ग़ुलाम क़ादिर शर। दुआ आहे तव्हां सभु जो सभु जिते जिते बि सुगंध खे कनायो पिया उते हमेशह सलामत हुजो। आमीन सुम आमीन। सामीन, इंसान जी ज़िंदगी जा पल बि अजीब हूंदा आहिनि। ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां पची रास थींदड़ इंसान जेकॾहिं थोरो गौर सां सोचे त शायदि इंसान सॼी ज़िंदगी इबादत गुज़ार बणिजी वञे। ज़िंदगी ॾुखनि ऐं सुखनि, ख़ुशियुनि ग़मनि सां जुड़ियल हुजे थी ऐं जेकॾहिं इहे समूरियूं शयूं इंसान जी ज़िंदगी में न हुजनि त इंसान हिन मुआशिरे में हली बि न सघंदो। ज़िंदगी जो पहिरियों मरहलो जॾहिं ॿारु नंढड़ो हुजे थो त उनखे ओभारे ऐं लहवारे जी का बि ख़बर नाहे हूंदी। संदसि सभई अंगल ऐं आराम माउ ऐं पीउ खे बर्दाश्त करणा पवनि था। नंढपण जा ॾींहं, मींहं ऐं अॼु जॾहिं यादि ईंदा आहिनि त मन मायूस थी वेंदो आहे। नंढड़े लाइ बांबड़ा पाईंदे घर जे पधर ते हर रोज़ु अणगणिया धक खाइण, खट जे पागे खे झले हलणु सिखण खां वेंदे खिलण जहिड़ियूं अदाऊं बि अजीब हूंदियूं हुयूं। थोरो ई वॾो थी मिटीअ जा रांदीका गुॾड़ियूं ठाहिण, पोइ किताबनि जी ॻोथरी पुठनि ते ॿधी पटीअ ते मस सां लिखियल हर्फ़ पढ़णु, ॿेरनि जे वणनि खे धूणा ॾेई ॿेर छाणणु, वणनि में रसीअ सां झूटण ॿधी लुॾणु, वॾियुनि गाॾियुनि ऐं जहाज़ खे ॾिसणु, लॻड़ उॾाइणु, धरतती जो वाटर शाखुनि में तुड़गणु, मंडक, इपरी पिपरी, लिक लिकोटी, मल्ह बेल्हाड़ो, नोटण, शींहं ॿकरी ऐं ॿियूं अनेक रांदियूं जंहिंमें फिर सौंटो जहिड़ियूं रांदियूं कंदे कणिक जा आंबू पचाए धाणियूं ठाहे खाइण खां वेंदे बिलोरनि सां खेॾणु, पोड़नि जे पासे में वॼंदड़ रेडियो खे कनाइणु, कॾहिं कॾहिं ॾींहं जो बुख लॻण ते कोकियूं पचाए खाइणु, ॿोड़ न बचण ते अमड़ सां रुसणु ऐं वणनि में बीठल मटरी जूं टारियूं भञी अचणु, खाटूंबड़ा खाइणु जहिड़ी बचपन ख़बर नाहे कीअं गुज़री वई। बसि ईअं ई माण्हू जवानी जोबन जूं हड़ेई सरहदूं पार पई आख़िरकार पेरी ॾांहुं पेर पाए थो त अनेक बीमारियूं संदसि वजूद सां वण वेड़ीअ वांगियां वेड़िजी वञनि थियूं। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे ऐं हाणे अवां महिरबानी पारां मोकिलियल मोहबतुनि ऐं मयारुनि सां सजियल सुहिणा ख़त। सुगंध प्रोग्राम लाइ ख़त लिखियो आहे शहर ॻाढ़े जे भाउ ग़ुलाम नबी लाशारी। अलाए त कंहिंजूं सिटूं लिखी मोकिलियूं अथसि। जितां वापसि वरी आयुसि वरी वेंदुसि। ग़ुलाम नबी लाशारी। अलाए त कंहिंजूं सिटूं लिखी मोकिलियूं अथसि। जितां वापसि वरी आयुसि वरी वेंदुसि त छा थींदो, अजायो कंहिंजे यादुनि में ॻरी वेंदुसि त छा थींदो, जंहिंखे मुंहिंजी चाहत जो ज़रो अहसासु कोन्हे को, उन्हनि माण्हुनि जे लाइ मरी वेंदुसि त छा थींदो, जितां वापसि वरी आयुसि वरी वेंदुसि त छा थींदो। अयूब खोसे जे सिटुनि मां चूंड कई सिकंदर अली शंबाणी। सिलसिला सभु सोगवारीअ ते खुटा। सिटुनि मां चूंड कई सिकंदर अली शंबाणी। सिलसिला सभु सोगवारीअ ते खुटा, इश्क पंहिंजा अश्क बारीअ ते खुटा, वाइदनि जो देस उजड़ियल आ रहियो, पर कई इंतज़ारीअ ते खुटा, यादगिरियुनि में वयूं शामूं छणी, ॾींहं ॾाढी बेक़रारीअ ते खुटा, सिलसिला सभु सोगवारीअ ते खुटा। सांगी फरोह जे मोहम्मद सुमार मेमुण ऐं क़ुर्बान अली कहेरी लिखियूं ही सिटूं।
मटे विया चेट सभु ख़ाली कतिन जी काह तड़पायो, मिलियासीं कोन पनछड़ में बहारुनि भी न परचायो। अंदर खे बारिशुनि भेलियो, ककर वासींग थी मोटिया, उञारे तो बि सावण खे चरी कुझु कोन सम्झायो। अञा से लाड़ जूं रातियूं असांजे हाव ते आहिनि, हीअं में ॻाल्हिड़ियुनि तुंहिंजियुनि भिनल सारनि खे महकायो। शहर में शाम सरो जी लहे पई ज़र्द चोलो थी, तसवर तुंहिंजे घर जो आ वञी दरवाज़ो खिड़कायो। मटे विया चेट सभु ख़ाली कतिन जी काह तड़पायो। ॻोठा जी खंडू मरी, काठड़ी जे हाजी अलावराए मरी, हुसैन बख़्श मरी ऐं मीर नवाज़ मरी। सुगन जे लाइ चूंड कई अयूब खोसे जो भलोड़ नज़्म। खाॿे हथ सां वार वराए, शाम लड़ीअ जा पेर विञाए, हुनखे चइजो सिज लहण सां हाण न सारे, हाण न सारे। हाणे वणनि जे काठियुनि वांगुरु पंहिंजूं आसूं पाण न ॿारे, हाण न सारे, हाण न सारे। हाणे पुराणनि दर्दनि वांगुरु दिलि में सूरज लहंदा आहिनि, तना इन जा तोहफ़ा माणे कूमल जज़्बा ढहंदा आहिनि। हाणे अंबर जे यार पतण ते चंड कंदो चरियाई नाहे, हाणे खुमारल रातिनि टाणे निंड कंदी पंहिंजाई नाहे। प्यार उञे जा केई पंछी गीत विसारे वेठा आहिनि, हाणे गुलनि जी साई मौसम रंग उजाड़े गुज़री आहे। पागल अहसासनि जी कोयल ॻोढ़ा ॻारे उॾरी आहे, उॾड़ी विया सभु गीत उञायल, ख़्वाब हवा ऐं निंड उञायल। दर्द उभो आहे जज़्बा मारे, सिज लहण सां दिलि खे ॿारे, हुनखे चइजो हाण न सारे, हुनखे चइजो हाण न सारे। पतन ते बचन था, हो जिते ल्यार पेरूं पतन ते बचन था, उतां मुंहिंजा मारूं हो मयारूं जन था वला जिते ल्यार पेरूं। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां अवां ॿुधो पिया ऐं हाणे सुगंध में शामिल रखूं था हिकिड़ी उहा यादि जेका असांखे लिखी उमाणी। ॻोठ हाकिम अली सुमरो कंछारी जे मुश्ताक अली सुमरे ऐं मुमताज़ अली सुमरे। ताज़ो ई विछड़ी वियल आदम सुमरे जी यादि। दूर थींदा वञनि रोज़ जोॻीअड़ा, दूर थींदा वञनि रोज़ जोॻीअड़ा, तूं अञा थो जीअं हाइड़े जीअड़ा। जनवरी जे पछाड़कनि पलनि में रूह रचंदियूं करे धार थी वेंदड़ आदम सुमरो कंहिं ॼातो त असां सभिनी खे रूह जे रिणनि में हेकलो करे ओॾे हलियो वेंदो जितां केर बि वरी नाहे ईंदो। अॼु बि ओताक जे आते में ॻोठ जा सभई ॻोठाणा गॾु थी कचहरियूं कयूं था, पर उहो खाल अॼु बि भरिजी न आहे सघियो। ॻाल्हियुनि जा ॻोठ अॼु बि ॿधिजनि था ऐं गुज़ारतनि जूं ॻढियूं अॼु बि खोलजनि थियूं, पर मामा साईं जा वरनायल शाह साईं जा बैत अॼु बि यादि अचनि था, तखियूं ज़ारो कतार भरिजी अचनि थियूं। साह सुरका भरण लॻे थो ऐं पोइ रूह जे रिणनि में रतो छाण थी रहिजी वियल ॻाल्हियूं इहो यादि ॾियारीनि थियूं दोस्तो त दुनिया वाक़ई बि मांझांदे जो माॻ आहे। कणा मझ करार हुआ हेकांदा संग में, गाहे गाह फिराक जे कया धारूं धार, न ॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसी। वणनि जे लामुनि मां छणी वेंदड़ पतनि जी मुंद अञा शुरू ई मस थी हुई त मामा साईं खे दिलि जो सूरु पियो हो। बसि तकड़ तकड़ में गाॾी जी बंदोबस्तु करणु लॻा हुआसीं, पर मामा आदम जे साह जो पखी परवाज़ करे चुको हो। 2 फरवरी सुबुह जो 10 थिया हुआ त न रहियो मामा साईं दुनिया में। गम जा आगम पलटी पिया हुआ ऐं अखियूं बरसाति जीअं बरसणु लॻियूं। कचहरियूं रोज़ पियूं थींदियूं मगर तूं मां न हूंदासीं। कचहरियूं रोज़ पियूं थींदियूं मगर तूं मां न हूंदासीं। हवाऊं गुल नचाईंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। बहारूं पोइ बि वरी ईंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। तुझे याद जी बरी आवी, ओ लगी रही आथदड़ी। तुझे याद जी बरी आवी, ओ लगी रही आथदड़ी, ओ लगी रही आथदड़ी।
प्रोग्राम सुगंध तव्हां ॿुधो पिया रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां। टंडे अलायार जे मोहम्मद सुलेमान समी ऐं मिस्त्री इल्मदीन राही लिखियो सुगंध प्रोग्राम जे लाइ ख़ूबसूरत सिटूं। महफ़िल अंदरि उॾारियूं पनड़ियूं गुलाब जूं, छा छा कबियूं हिजरत जे हिन हिजाब जूं। बीह चयाई बेंदे ऐं मुरकंदे सुलेमान सां अची करे रिहाणियूं। महिरबानी अदा तव्हां ख़ूबसूरत ख़त लिखी प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं ख़ूबसूरत चूंड मोकिली सुगंध प्रोग्राम जे लाइ। अकड़ी चौदगी जो उदास मोहम्मद आलम शर मंसूर आलम शर जी चूंड लोक अदब मां कुझु चवणियूं त कुझु पहाका। कंडो लॻो खुड़ीअ में खोटिजे वरी गोॾो पियो। वात चए मिठो मिठो निड़ी चए मूं न ॾिठो। उठ जे वात में गुड़ विझ तॾहिं बि रड़े जे गिह विझ तॾहिं बि रड़े। नाग जो खाधल डिॼे वीचारो नोड़ीअ खां। ॿिली शींहं पढ़ाया फिरी ॿिली कूं खावण आया। गिदड़ न पहुचे ॿेर आखे थू खटा। कुए जो हथ आई हरीड़ त बंजी वियो पंसारी। धण त धणी न त विकिणिजे खणी। पोड़ो हमेशह खिलंदो ई आहे ॿ भेरा। तिर जी गुथल सौचोटूं खाए हथ जे वढे जो न वेज न तबीब। आई टांडो खण बणिजी वई बोरचियाणी। अंधे चयो मडे खे हलो त हली कयूं चोरी। अख ठहे ई कोन सद वरी सुरमे जी। ॻोठ ॾिते कालरू टंडे लयार जे मोहम्मद इब्राहिम कालरू, मोहम्मद सलीम कालरू, बाबू आमिर कालरू ऐं गुलाम शबीर कालरू जी चूंड। माखीअ जी मक्खी इहो कॾहिं बि नाहे ॻणींदी त गुलाब जे गुल में कंडा घणा हूंदा आहिनि। भित मां जेकॾहिं हिकु सिर बि कढी छॾिजे त भित किरंदी न तॾहिं बि कमज़ोर ज़रूरु थी वेंदी। तंहिं करे हमेशह मुस्कुराईंदा करियो छो त दुनिया खिलण वारनि खे साथ ॾींदी आहे ऐं रोअण वारनि खे छॾे ॾींदी आहे। ॻोठ गुलफ़कीर कपरी जे मास्तर असगर अली कपरी लिखियो लाखीणे लतीफ़ जो लाखीणो बैत। कड़ो मंझि कड़े जीअं लोहारनि लिपेटियो। मुंहिंजो जीव जड़े तीअं सुपेरिन सोघो कयो। खंबरो जे मोहम्मद इब्राहिम राजड़ लिखियो ज़िंदगी नालो आहे ख़ुशियुनि जो ऐं अव्हां पंहिंजी ज़िंदगीनि में हमेशह ख़ुशि रहण जी कोशिशि कंदा कयो छो त ज़िंदगी में ईंदड़ सोचियूं पाण मुरादो ख़तमु थी वेंदियूं आहिनि। अव्हां जो घणो सोचणु अव्हां जे ख़ुशियुनि जो क़तलु आहे। इन करे हमेशह सुठी ऐं मुस्बत सोच रखी ज़िंदगी गुज़ारींदा कयो। ॻोठा जी फोटे हिंगोर जे अब्दुल मोहम्मद इस्माइल हिंगोर जे लिखियो डिॼणु घुरो था त रब जी उन ज़ात खां डिॼो जंहिं अव्हां खे तकलीफ़ कयो आहे। बाक़ी केर बि अव्हां जो कुझु नथो विञाए सघे छो त जेका बि तकलीफ़ ईंदी आहे सा रब जी तरफ़ां ईंदी आहे। बाक़ी डिॼण सां अव्हां पंहिंजो हौसलो विञाए वेहंदव। अरिड़हें मैल मोरी जे वफ़ा सूमरे लाहौती ऐं महबूब बुगटी लिखियो जेकॾहिं अव्हां चाहियो था त अव्हां जो एतमाद बुलंद हुजे त पोइ पंहिंजो पाण में सच ॻाल्हाइण जी आदत विझी छॾियो छो त कूड़ ॻाल्हाए खटण खां सच चई हारिजी वञिजे त बहितर रहंदो। ॼाम साहिब जे मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं वफ़ा गुलशेर शर लिखियो शक करण सां रिश्तनि जो क़तलु थींदो आहे। इन करे कॾहिं बि शकी मिज़ाज जे माण्हुनि जी महफ़िल खां पाण खे दूरि रखो छो त नाखुन आङुरनि खां केतिरा बि वॾा थी वञनि माण्हू कटींदो सिर्फ़ु नाखुन आहे आङुरियूं न। अहिड़ी रीति ग़लति फ़हमियुनि खे ख़तमु कयो ऐं रिश्तनि खे न। अरे शहर जाना की तो के संभारू। अरे शहर जाना की तो के संभारू त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं। त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं। अरे शहर जाना की तो के संभारू। 92005888 ते मौजूदु असांजे ड्यूटी ऑफिसर मोहम्मद अहमद रज़ा खे खोड़ सारनि महिरबाननि टेलीफोन करे नाला लिखाया आहिनि ऐं प्रोग्राम खे वाखाणियो आहे। कोशिशि कयूं था त उन्हनि सभिनी खे प्रोग्राम में शामिलु कंदा हलूं ऐं उहे महिरबान जिन सिर्फ़ु सुगंध खे सारायो आहे उन्हनि जा ख़त ऐं उन्हनि जी मोट रसीद बि ॾींदासीं पाण। मुड जमड़ाऊ खां गुल मोहम्मद राजड़ यादि कयो आहे असांखे। गुलबहार लगारी मोहम्मद इब्राहिम आशिक़ अली बि यादि कयो महिरबानी तव्हांजूं। सखी जाम ॾातार खां हाफ़िज़ परवेज़ अली तीमड़ो अब्दुल मनान सुमरो। ॻोठ गुलाम हुसैन जलालाणीअ खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी महबूब नाज़ जलालाणी आरज़ू असलम जलालाणी मुख़्तियार नाज़ जलालाणी। शहर झोल खां मोहम्मद नसीम हैदरी फ़कीर मोहम्मद हैदरी शुजायत हुसैन जलालाणी। ढिलियार खां रिजूमल हंसराणी हाजी उबदार अली बोज़दार। ॻोठ हाजी सफ़दर खां हाजी एजाज़ अहमद खोसो कुर्बान अली खोसो ऐं नंढड़ी कंवल। नसीराबाद खां मीर शेख। ॻोठ ठारू वाह खां लिखियलु आहे या राजवाज खां लिखियलु आहे मुसाफ़िर मोहम्मद नूह बलोच। जेकॾहिं नाले पढ़ण में का ग़लती थिए पई त माज़रत।
गोराड़े थर खां रोशन अली रिंद, मुमताज़ अली रिंद ऐं अब्दुल जब्बार रिंद ॻोठ हाजी मतारो छुटो खां मजबूर, राहिब अली छुटो, काछे पोठे खां मोहम्मद हसन लुंड, आफ्ताब अहमद लुंड, कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद खान चांडियो, मोहम्मद यूनिस चांडियो ऐं दिलबर हुसैन चांडियो, खादिम हुसैन चांडियो। ॻोठ मेवे ख़ासि केली खां हाजी ख़ान ख़ासि केली, काइम ख़ान ख़ासि केली, आतणा मोरी खां वफ़ा यार मोहम्मद महर, लियाकत अली महर, मोहम्मद परेल चांडियो ऐं कलंदर बख्शर। शहर गोलाड़ची खां ग़ुलाम रसूल नवाणी, इरफान अली नोहाणी, 60 मैल खां ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली, मोहम्मद मलूक जमाली। ॻोठ आलम ख़ान जरवार खां रियाज़ हुसैन जरवार, वफ़ा इमामदीन जरवार, दोस्त अली जरवार ऐं शफ़ीक अहमद जरवार। यादि कयो आहे असांखे टेलीफोन करे मेराण चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मल्ला, साइमा नाज़ मल्ला, बेबी फरज़ाना मल्ला, लाल ख़ान शाह खां मीर मोहम्मद मरी, मौला बख्श मरी, कोट नवाब खां ग़ुलाम अली बुगटी, किरचात खां अली अकबर गबोल, नंढड़ो अली असगर गबोल। ॻोठ खां लुंड खां मुख्तियार बलोच, फिदा हुसैन बलोच। गोराड़ो थर खां इमरान अली रिंद, शहर जाम साहब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी, वफ़ा गुलशेर शर। यादि कयो आहे असांखे कुनरी खां कासिम बी लिछवाणी ऐं असांजो तमामु प्यारो दोस्त ऐं पुराणो ॿुधंदड़ चौवन कुमार कोहली, महिरबानियूं। ॻोठ गंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल, अली बख्श सियाल। कोटा खां ग़ुलाम जाफ़र शरबलोच, मोहम्मद उमर शरबलोच ऐं अहमद रज़ा शरबलोच। मीरपुर ख़ासि खां राजा अमरचंद ऐं किशोर कुमार, महिरबानियूं। चौड़ जमाली खां नाज़ नगर खान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली, मोहम्मद ज़िक्रिया जमाली, महिरबानी तव्हांजो। ग़ुलाम कादिर जमाली, दुरेजी बलोचिस्तान खां वफ़ा जुंझार छुटो, नादिर अली छुटो, नबी बख्श छुटो। शहर राजबाग खां वफ़ा मुनवर जमाली, दुरेजी बलोचिस्तान खां मोहम्मद ईसा छुटो ऐं बहराम ख़ान छुटो। यादि कयो असांखे रब ॾिने इमरान अली रिंद, गोराड़े थर खां यादि कयो। शहर नवाबाद खां कदीर अली बुगटी, फ़कीर मंज़ूर अली मरी, नौशोरे फ़िरोज़ खां मोहरम अली मशहूरी। ॻोठ मोहम्मद उस्मान थेबे खां ग़ुलाम अली थेबो, लियाकत अली थेबो, मुदस्सिर अली थेबो। बेरवारी खां मोहम्मद इस्माइल मरी, सैफ़ल ख़ान मरी, नारू भील ऐं मोहब्बती मीर ख़ान मरी। ऐं सभिनी असांजी ड्यूटी रूम में फ़ोन करे प्रोग्राम खे पसंदि कयो, महिरबानी अवां जूं। ऐं हाणे उन्हनि महिरबाननि खे बि यादि करे वठूं जिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़त लिखी प्रोग्राम खे पसंदि कयो। मलूक पौड़ खां दोस्त अली पौड़, मोहम्मद सलेमान पौड़। ॻोठ जी सुल्तान लुंड खां प्यार अली लुंड, ॻोठ ग़ुलामू ख़ासि केली खां कुर्बान अली ख़ासि केली, ॻोठ पुनू ख़ान पंवर खां रुस्तुम अली पंवर, गिचिर खां अकबर अली शर, रसूल बख्श शर, हिंगोरनू खां मीर मुर्तज़ा शर रज़ा मोहम्मद, कोट नवाब खां ग़ुलाम अली बुगटी, बदीन खां साइमा नाज़, महिरबानियूं। अदी जो ख़त बि असां ताईं पहुतो। ॻोठ दोदे चानीअ खां हाफ़िज़ दर्स, ॻोठ अबू बकर दुरेजी बलोचिस्तान खां वहीद अली छुटो। यादि कयो हेरा ॾेथा खां इम्तियाज़ अली ॾेथो, मक़बूल ॾेथो ऐं बरकत अली ॾेथो। वाउड़ी दूरा खां महबूब सागर नोड़ियो, पाटोयूं खां रायचंद ओड, जतोई ढंढ खां मोहम्मद नवाज़ खोसो, वहीद अली छुटे जो ख़त असांखे मिलियो दुरेजी बलोचिस्तान खां। ॻोठ मोहम्मद नवाज़ शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी, मुरनू खां मोहम्मद हसन शर, मोहम्मद ख़ान, राजा फ़कीर मोहम्मद ऐं मोहम्मद अमीन शर। आतणा मोरी खां वफ़ा यार मोहम्मद महर, बलोचाबाद खां मोहम्मद परेल चांडियो, गिचिर खां ज़ाहिद जान, साजिद जान, राजा माजिद जान, शाहिद मीर मुमताज़ मुर्तज़ा, महिरबानियूं। पंगरियो खां नाज़ जमील अहमद खोसो, कुनरी खां चौवन कुमार कोहली ऐं डॉक्टर अनीता जुडो खां अली हसन ख़ासि केली, बदीन खां साइमा नाज़ मल्ला, शहनाज़ मल्ला। जो बि असांखे पोस्ट कार्ड मौसूल थियो। ॻोठ पुनू ख़ान पंवर खां रुस्तुम अली पंवर, ॻोठ कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, मोहम्मद यूनिस चांडियो, ॻोठ मेवे ख़ासि केली खां हाजी ख़ान ख़ासि केली। साईं मुंहिंजे इन हिते प्रोग्राम सुगंध जो अहिड़े ई हुस्ना क्यों हवाउनि में विखरी चुकियूं। दिलि सां इजाज़त ॾींदा प्रोड्यूसर अब्दुर्रहीम डायरी, स्टूडियो इंजीनियर मुदस्सर हुसैन ऐं पंहिंजे मेज़बान ग़ुलाम कादिर शर खे साह जी डोर साथ। रेडियो पाकिस्तान हैदराबाद। अभी आप प्रोग्राम सुन रहे थे सुगंध। 3 बजने वाले हैं, आइए रेडियो पाकिस्तान से खबरें सुनते हैं।